सब्र करा ली। खत्म है एक उन्हनि जी निशानियां जेके ईमान वारा अल्लाह ताला कुरान मजीद में उन्हनि जी इहा ॻाल्हि फरमाई आहे जेके पूरी आहिनि पोइ रब खे अर्ज़ कंदा आहिनि त मालिक असांखे बि माफ़ी ॾे इन्हनि खे बि बख़्श जेके अॻे आया माना मोमिननि जो ईमान वारनि जो मुस्लमाननि जो तरीक़ो अल्लाह के महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए दुआ न हिनन में वरी रहमत लिखल फरमायो त एकड़े शख्स के क़यामत जे ॾींहुं पंहिंजा सवाब कयल नेकियूं जेके हयाती में कबियूं वञनि जंहिंजो वरी क़दुरु कोन्हे अॼु माण्हू नथा कनि न पाण सां नमाज़ पढ़नि न ज़िक्र कनि न क़ुरान जी तिलावत कनि चङनि सां सोबत हुजे त चङियूं ॻाल्हियूं सिखनि न वरी हुनजी औलाद सिखी उनखे वॾा पंहिंजा सवाब नज़र ईंदा पर पहाड़नि जहिड़ा पहाड़ जे बीठा हुजनि माण्हू हैरान थी वञे पहाड़ी सिलसिलो ॾिसे एॾियूं नेकियूं नज़र ईंदियूं अलाह से अर्ज़ कनि मालिक हे मूंखे कीअं मिली यानी हुन वीचारे खे ख़बर हुई त मां कोन कई रब करीम फरमाईंदुसि त हे तुंहिंजे पुट जे मग़फ़िरत जूं घुरियल दुआऊं हिन जेके तुंहिंजे लाइ मां खे अर्ज़ कनि उहे गॾु कंदा 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 अॼु ॾिस केॾियूं नेकियूं तोखे हिन जो सवाबु ज़रूरु ईअं न आहे अल्हम्दुलिल्लाह पर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ये जेका दोस्ती आहे दुनिया वारी न हाणे जेके तव्हां हिते वेठा आहियो या तव्हांजा वॾड़ा हा या हिन महिल तव्हां पंहिंजे दिलि खां पुछो दरगाह शरीफ़ ईंदा आहियो जेके फ़क़ीर मां उन्हनि जी ॻाल्हि थो अबा उते तव्हांजो वापार उते तव्हांजी ॿनी आहे उते तव्हांजो धंधो आहे तहां तो पंहिंजे खीसे में पैसा भरे ईंदा 5 ॾींहं लेट थिए त दिलि सिकंदी न त माण्हू ॿी दुनिया जी ॻाल्हि हुजे जे पैसा न हुजे त चङो थियो आहे वरी जॾहिं थिया त ॾिसंदासीं पर हिते न थींदी हिते वरी दुआऊं घुरिजे अलाह से पैसा ॾे पर मुर्शिद जी दरगाह ते थी वञे जेका अल्लाह जे ख़ातिर तड़प ॾाढा पोइ इनखे रब करीम पसंदि फरमाए ऐं फरमायईं त मुंहिंजा बांधा अल अखिल्ला माना दोस्तियूं दोस्त दुनिया में कई दोस्तियूं कई ॻाल्हियूं आहिनि दोस्तनि जा बुनियाद घणा आहिनि अल्लाह पाक फरमाए थो त इहे दोस्त क़यामत जे ॾींहुं हशर जे मैदान में एक ॿिए जे दुश्मननि वांगुरु थी विया ये तो दोस्त दुनिया जेके तो पेटो कर मुला थी विया नमाज़ पढ़ण गाड़ी लगी त मुला थी विया आवाज हल्का हल्का जे नमाज़ जो नमाज़ थी विया अजे दे हलो का सेक्टर दराग लगो पियो अजे हेॾे हलो का बाज़ार घुमो था छत पसंदि पसंदि पूरी नमाज़ पढ़ ये जेके भी दोस्ती वने कुरान फरमाए थो त ये दुश्मन थींदा पर हिकिड़ी दोस्ती आहे जेका दुनिया में रखे थो रब फरमाए थो त क़यामत जे मैदान में निकल उहा कहिड़ी आहे उहा आहे अल्लाह जे सचन मानन वलियन परहेज़गारनि सां दोस्त ये आहे जंहिंजो मां तव्हांखे ॻाल्हि कई तव्हां पंहिंजे दिलि खां पुछो को नौजवान आहे को ग़रीब आहे को अमीर आहे वो पंहिंजे दिलि खां पुछे त तूं दरगाह बशर खे छो वेंदो
तो पूछे न अदा छो बे चोना रा मुझे रब जे खातिर मुझे मुर्शिदा मुझे हादिया मां उड़े वेंदो आहियां मुझे दिल के सुकून ईंदो आहे मुझे कल्ब के करार ईंदो आहे भला कल्ब जे करार जो चाहियूं बि त इहे न ॿियूं थोरे ई ये उते कम ईंदा इन्ही संगत के वरी इन्ही कम के इन्ही फायदे के वरी चितो फरमायो मदीने जे साईं पाण फरमायो त एकड़ा एड़ा मानू दा क़यामत जे ॾींहुं जेके पंहिंजे गुनाहनि जे करे पंहिंजे ग़लतियुनि जे करे बदिजी अल्लाह साईं फरमायो त सुम्मल जहीम सल्लू सुम्मा फी सिलसिलतिन ज़रउहा 70 ज़िराअन फसलुकु 70 गज ढिघो ज़ंजीर सो भी दोज़ख यो त अलाए छा ॿुधायो इन में वधंदासीं वो तो दुनिया कम नहीं दस दुनिया वाली ताकत कम नहीं दस रड़ियों को अड़ी मुझा है कादे या जोर ताकत त ये बधा बीठा हुंदा सरकार दा फरमान जंजीरन में उतर मोमिन वली वली के रहे जेके शरीयत के ते पाले जेके महबूब की सुन्नत ते अमल कन पर दिल जे मोहब्बत मशहूर नाला साईं फरमाइंदा त उड़ंदो अचे शरीयत ते न जे तक घणी वॾी ॾिसां असां इन्ही हद ते वञी किरिया जो भीलन पागल का तावीज़ वठंदा वञनि मुसलमान अञा नफ्स जी गुलामी छा थी अञा नफ्स जी गुलामी कहिड़ी थींदी जो वञी बागड़ियुनि भीलन जे दर ते पहुतो दुनिया जे फ़ाइदे जे लाइ अल्लाह से असांखे मनाए इन्हनि शयुनि खां बचण जो वाहिद तरीक़ो रब करीम जे सचे पाणे सां दामन वठणु वो सरकार फरमाइनि था मोमिन उन ॾींहुं वॾे शान में जेके हिते रोज़ो रखी आहे हिकिड़ो रोज़ो रमज़ान शरीफ़ आहे न ॿियो बि रोज़ो आहे सॼी उमिरि गुनाह न करे अलाह जे चङा नेकियूं करे इहो वक़्तु पंहिंजो गुज़ारे वञे त सम्झ जाए कामयाब जॾहिं हज़रत मौला अली खे हैदर करार खे दुश्मन करार में ओचते ही आई न नमाज जे टाइम बाक़ी दस्ता के ओचते धक लगे और करार एडी लगे हाली त मायूसी थी ओचते धक लगे अबाड़ी घोड़ाड़ी डाबी का थी न मौला अली से खबर से छा चयो फरमाई फुस्तो बिरब्बिल काबते काबे जे रब जो कसम मां कामयाब थी वियो सुभान अल्लाह खाईंदा त जमा गुरबत जी जिंदगी या कामयाबी कई या कामयाबी इहा ही त अल्लाह पाक जे हुकुम ते महबूब जे हुकुम ते जिंदगी गुजरी ये हस्तियों जो पावर क्या ओ सरकार फरमान था तो उन जे शान खे ॾिसी ऐं हिकिड़ो रड़क साईं याद थी दुनिया में वज़ू करायो